मगर जॾहिं सौदो वधीक थी वेंदो आहे खण खां घणो थींदो आहे। बाज़ार में निहारींदो आहे को मज़दूर मिले उन मज़दूर खां सौदो खणाए वञा। निहारींदो आहे हिकिड़ो 10 सालनि जो नौजवान साम्हूं नज़र ईंदो आहे। घणनि सालनि जो 10 सालनि जो नौजवान सदरो कंदो आहे छोकिरा जी चाचा मजदूरी कंदे जी चाचा मजदूरी कंदुम हे सामान ॾिसो खणंदे बिल्कुल खणंदुम मजदूरी छा वठंदे चाचा जेका दिल चवई साडे उन चयो मां त 3 दिरहम ॾींदो मैं जीअं जो हिन चयो 3 दिरहम ॾींदो मैं नंढड़े जे अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। 10 सालन जो ॿारड़ो अखिड़ियुनि में लुड़क लड़ी आया। अर्श ॾे निहारण लॻो निहारे पंहिंजा लुड़क उघी वज़न खणण शुरू थो करे। उन अमीर बाह में हथ विधो ओ नौजवान ओ नंढड़ा ॾे त ख़बर सौदो बि मूं तय कयो मूं त मिड़ई चयो त 3 दिरहम ॾींदो मैं तुंहिंजी त मज़दूरी बि घणी पई ठहे पर 3 दिरहमनि ते राज़ी बि थियो आहे। अर्श ॾे निहारे रोवण बि लॻो आहे राज़ कहिड़ो तवज्जो सां ॿुधो गोगोठ मोहम्मद याकूब हकड़े में अचण वारो मुझे महबूबे सुभानीअ जे यारीअ जे महफ़िल में अचण वारो उन नौजवान निहारे चयो चाचा इन राज़ खे छॾे ॾे न बचा राज़ खे कोन छॾींदुम। उन जे दिल में भी ख्याल आयो आ 10 सालन जो बचड़ो आ रोए थो राज़ जरूर आ। हुन सोचो मता को यतीम हुजे मता को वेचारो बेसहारो हुजे हिन खे 2-3 रुपया ॾेई मोटाए छॾियां। हुन चयो न की यतीम हां न की बेसहारो हां रोई छो थो चवे थो इन करे ख़ुशीअ में थो रोहां जो मुझे अल्लाह मुझे अमड़ जी दुआ कबूल करे छॾी आ। अमड़ जी दुआ अल्लाह कबूल कया जी चाचा किया जे अज सुबह सवेल जी जो जी जल अमड़ जा कदम चुमियो कदम चुमी जी जल अमड़ खे चयम अम्मा जी मुझा बचड़ा ओ मुझी जी जल अम्मा अज का मूसा फरमाश कर मां तुझी पूरी कया। जी जल अमड़ चयो ओ मुझा शहजादा अज जे कदे मां अमड़ जी फरमाश पूरी कदे अज मुखे 3 दिरहम आणे दे मजदूरी करी तुझी मर्जी कमाए अची तुझी मर्जी 3 दिरहम खणिया जो मुखे फलाणी शय ॾाढी वणी वई आ मां ओहा शय वठण थी चाहियां। जी मुझी अम्मा मां जी करे निकतो हां तो सदड़ो कयो आ तो उहाई मजदूरी गाल्हाई आ जेका मुझे जी जल अमड़ मुखे सुबह चईया। मां पंहिंजे जी जल अमड़ जे इन दुआ ते राज़ी हां ओ नौजवान याद रखी छॾजा जे कॾहिं तुंहिंजा दुनिया जा कम न थींदा हुजनि उथण सां पहिरो कम कर निमाज़ पढ़ी क़ुरान करीम पढ़ियल आई त पढ़ नहीं पढ़ियल त क़ुरान करीम जो दीदार करे अमड़ जे कदमनि ते किरी चुमियूं जी जल अमड़ जे कदमनि खे ॾेई दुआ पिनी पो निकिर अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल कंदो जाॾे तू पैर कंदे ओॾा अॻे ई ख़ैर लॻो पियो हूंदो। उन दुनिया जे अमीर ॾिठो बचड़ो त नंढो आ उमिरि 10 साल गालियूं अजीब थो करे यकदम मुझे करीम रब जे कुदरत दे निहारियो ओ मुझा दोस्तो मुझो बेनियाज रब सबबन जो मोहताज ना है मुझो रब त मुसब्बबुल असबाब मुझो रब सबब पैदा फरमाइंदो आ। उन अमीर के हिकड़ी न्याणिया घणी न्याणियूं हिकड़ी न्याणिया
दौलत घणिया पुट जो औलाद कोने वहा न्याणी टंगुन खा मजूरा दिल में ख्याल आयुसि हेड़ो नेका जेको 10 सालन में जी जल अमड़ जे राज के जाने थो इन वट पक को न को राज आ उन मोह खराब करे चङो ठीक आ मु गाल बुधी हाणे सामान खण उन नौजवान सामानड़ो मथड़े ते खयो आ 10 सालन जो बारड़ो हलंदो रहियो अचानक रस्ते में कहीं मस्जिद में आवाज आयो अल्लाह अकबर अल्लाह अकबर जी जो अज़ान जो आवाज आयो उन नढड़े उन मालिक दे निहारे हथड़ा बधी चे ओ चाचा जी छोकरा चाचा अल्लाह जे दरता नमाज जे ला सजड़ो थियो आ जे इजाजत दींदे त मां पांजे रब जो फर्ज़ड़ो पढ़ी अचा जिया पोतीअ उन अमीर जे दिल में उन मासूम जे ला हमदर्दी वधी मोहब्बत वधी प्यार वधियो यकीन तब्दील थींदो वियो मजबूत थींदो वियो त ही नंढड़ी उम्र में बारड़ो ही हेड़ियूं ॻाल्हियूं तो करे पक ही रब जो महबूबा ची मुखे त देर थी थे पर चङो जल्दी मोट जा आज़माइश तो ओ बचड़ो वयो वुज़ू करे नमाज पढ़ी आयो जी आयो अचे वरी सामान के कुलड़ो दई मथे ते रखे हलंदो रहियो घर अची वयो उन अमीर शख्स जे गीदे में पैसा पिया होया उन बचड़े सामान लातो बचड़े के ची 2 मिनट तू साह पट मां घरों पैसा खणी अचा पांजे घर वारी सां चे राज कई अल्लाह जी बानी चे जी अज सुनो मेहमान आयो आ अज सुनो मेहमान आयो आ जी उम्र 10 साल पर उन जो चेहरो बुधाए तो खुदा ऐं मुस्तफा जो महबूबा ज़ाल चेस त पो एड़ो मेहमान जे अंगण ते अचे तो उनके मानी जा बगेरड़ा जरूर खाराजन पो मुर्स के तानो दिनई त छा एड़े मासूम का हेडो वजन खणायो थई ची कोन खणाया हां पर हुन उथंदे खाई एड़ो अंदाज बुधायो जो मन मोहे विधो थई अटकल करे वठी आयो हां ची चंगो वारो कर ये मानी खणी वण ए बचड़े के मानी खारा हेड़ी गर्मी में पहुतो आ बचड़ो वो मानड़ी त खाए मानी खणी आयो अचे बचड़े जे आडो रखी बचड़ा ही तुंजा 3 दिरहम उन नौजवान वरता मानी खणी आडो रखी उन नौजवान मुर्की चयो चाचा मां मानी नथो खाई सघां मां मानड़ी नथो खाई सघां उन अमीर चयो बचड़ा सुबह खां मूंसां गड्डा कुछ भी न खाधो थई कुछ भी न पीतो थई भुख लगी हुंदई चे भुख जरूर लगी आ मगर मानड़ी नथो खाई सघां बचड़ा इए न कर मानी तोखे खाइणी आ जॾहिं मजबूर कयई उन बचड़े जवाब ॾिनो चाचा इन करे मानी नथो खावा जो मां रोजेदार हां रमजान जो महीनो कोन हुयो ओ मुसलमानो पांजे बचड़न ते गौर कयो पांजे नौजवान बचड़न दे निहारियो ओ नौजवानो तव्हां भी पांजे जिंदगी दे निहारियो सजी वाट हाने रस्ते में अचा पयो ॾिठा नौजवान 4-4 5-5 जूं टोलियूं ठाहियो विच रोड ते वेठा हन के कुंड में इहा मोबाइल चंडरी हथ में आ हिकड़ो वीडियो पे तो हलाए ॿिया उन ते मज़ाकूं पे था कन अल्लाह ताला तो असां जे बचड़न के शल इन बुराई खां पांजे पनाह में रखे नौजवान जवाब ॾे चाचा रोजेदार हां जिए जो न चयो त रोजेदार हां उन अमीर जे अंदर मां दाह निकरी वई त मूं केॾो न कहर कयो आ हिक मासूम रोजेदार खे मां हेॾो सामान खणाए आयो हां
बचड़े खे उते छॾे करे चई बच्चा हिकिड़ो मिंट ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध अहिड़ी का अटकल सोच हिन महिमान खे रहायूं मुंहिंजी दिलि थी चवे मुंहिंजे सुहिणे नबी जो फरमान आहे दुआ तक़दीरूं बदिलाईंदी आहे अॼु मुंहिंजी दिलि थी चवे त हिन जे दुआ जे करे रब मुंहिंजे न्याणीअ जी तक़दीर बदिलाए छॾींदो ज़ाल ऐं मुड़स जुस्तजू में लगी वया नंढड़ो बचड़ो आ गॾिजी आया ॿई बचड़ा ईअं न कर भला रोज़ो असां वटि खोल हिकड़ी मानड़ी खा रोज़ो असांजी दिलि थी चवे खोल सुहिणे नबी जी सुन्नता हाणे कीअं था वेहारी ॾिसी सुहिणे नबी जी सुन्नता जॾहिं भी का दावत मुझे महबूब खे मिलंदी हुई पाण ख़ुशीअ सां क़बूल फरमाईंदा हुया ओ बचड़ा असां तो के पंहिंजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नत अदा करण जे लाइ दावत थियूं बचड़ा रोज़ो असां वटि खोल बचड़े महबूब जे सुन्नत जो नालो ॿुधी क़बूल कई लेकिन चई मूंखे फ़िलहाल छॾियो मां हिते कोन घारींदुसि मूंखे छॾियो त मां अल्लाह जे घर मस्जिद में वञी पंहिंजे रब जो ज़िक्र कयां याद रखो मुंहिंजा दोस्तो मच्छीअ खे पाणीअ खां सवा मज़ो न ईंदो आहे मच्छीअ खे पाणीअ खां सवा मज़ो न ईंदो आहे मोमिन खे वरी मस्जिद खां सवा मज़ो कोन ईंदो आहे त नौजवान मस्जिद में वयो इफ्तारी जो टाइम थियो मानड़ी खणी वया नमाज खां बाद में त बचड़े रोज़ो पाणीअ ते खोलियो हुंदो नमाज थी वई सुकून जी मानी खाए बचड़ा हली अचे मानी खा जवाब ॾियण लॻो चाचा हाणे मानी खाइण जे हलंदुसि तुंहिंजे घर मता इशा जी तकबीर उला निकिरी वञे बस थोड़ो टाइम छॾ मूंखे मां इशा जी नमाज पढ़ी बाद में थो अचां पोइ थो अचे मानड़ी खां मुसलमानो ईमानदारी सां पंहिंजे पाण ॾे मां पाण खे चवां मानड़ीअ ते हथड़ो पियो हूंदो आहे अज़ान ईंदी आहे दिलि चवंदी आहे पहले ताम फिर कलाम पहिरीं मानी खां नमाज़ खे पोइ ॾिसूं था इहा हक़ीक़त आहे या न याद रख मुंहिंजा दोस्त याद रख मुंहिंजा दोस्त जेकॾहिं न तूं कंहिंजे करे गॾियल जुमिलो जेकॾहिं न तूं कंहिंजे करे का शइ छॾींदे त यार उहो बि तोखे अॾींदो छॾींदो कोन याद रखी छॾिजां याद रखी छॾिजां नंढड़ी ॻाल्हि थो ॿुधाई हिकिड़े हमराह खे बाथरूम जो ख़्याल आयो झंग जो ख़्याल आयो समझी वियो झंग जो ख़्याल आयो ज़रूरत थी जीअं हू अञा बाथरूम जे दरवाज़े ते पहुतो या बहराड़ी में हो बाथरूम करण वारो हुयो त अज़ान शुरू थियो जीअं जो अज़ान शुरू थियो त दिल में ख़्याल कई त हाणे मां बाथरूम ते वेहां हेॾो अज़ान अची रहियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो फरमायो आहे त अज़ान ॿुधो त उन जो जवाब ॾियो ॾाढो सवाब आहे हिन पंहिंजे पाण खे तकलीफ़ में रखियो निकिरी ॿाहिरि बीठो पंहिंजे पाण खे ज़ोर ॾेई कीअं बि करे मजबूर कई पाण खे कंहिंजे रज़ा जे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे हिकु सुन्नत खे ज़िंदह करण जे लाइ अज़ान ईंदो रहियो जवाब ॾींदो रहियो जीअं अज़ान जो जवाब ॾेई बस कयईं अञा कलमो पढ़ी बस कयईं यार राज़ी थियो बीठे वलीउल्लाह बणिजी वियो मुझे रब वट देर न है दोस्तों मुझे अल्लाह जे ज़ात वट देर न है असुल तवा असा जे अकुल में फेरा तवा सा बार बार उनन जे दरन ते वींदा हूं जेके बिन दफन का पो छिड़बू दई छडीन या बिन दफन का पो जन वरी आयो थई कढी छडीस मुझे रब जे दर ते 100 दफा वींदे त हर ईंदड़ दफे अगे का वधिक मिलंदो घट कोन मिलंदो सोने लतीफ फरमायो कह फरमायो सोने औलिया अल्लाह जो गुलाम ही औलिया अल्लाह जो कलाम सो लतीफ फरमायो छाला वनी छो छाला वनी छो अदा
तू बेली थी तबियन जो वठ जो कंझक करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां। यो गस कहीं ॾिनो आहे जो औलिया अल्लाह, कहस गस ॾिनो आहे जो औलिया अल्लाह। छो त मुंहिंजा दोस्त भिरिया सिटीअ जो गस उहे ॾींदा जेके भिरिया सिटीअ वियल हूंदा। अल्लाह जी मोहब्बत इश्क जो डस भी उहे ॾींदा जेके खुदा जे इश्क मोहब्बत जा नवाज़िल हूंदा। त मुंहिंजा दोस्त अज़ीज अर्ज पे कयुम त मुंहिंजो करीम रब जॾहिं राज़ी थींदो आहे नंढड़ी ॻाल्हि ते भी राज़ी थींदो आहे। कॾहिं पंहिंजे नफ्स जे ख्वाहिश के छॾे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत खे ज़िंदह करण वक़्तु रुगी इहो ख़्याल कर त मां पंहिंजे यार जी सुन्नत थो अदा कयां। ॾिस त मुंहिंजो करीम रब कीअं थो तुंहिंजे मथां करम करे छॾे। तू मुझे खुदा जे महबूब जी सुन्नत अदा कंदे त मुझो खुदा वरी पंहिंजे महबूब जे करे तुझो मुश्किलातूं दूर करे छॾींदो। अज़ीज़ाने मन उन नौजवान इशा जी नमाज पढ़ी आयो आ, मानड़ी खाधी आ, सुम्ही पयो। हाणे उहे ज़ाल मुड़स दिल में तहियो कयूं पहिरीं मेहमान खे मानी खाराइणी आहे, उनखे आराम जे लाइ कमरो ॾियणो आहे। बाद में पंहिंजे न्याणीअ खे मानी खाराइणी आहे जेका माज़ूर आहे। पोइ उन सां आस्ते आस्ते ॻाल्हि करणी आहे, छो त हिकिड़ी न्याणी आहे। जीअं जो माउ ऐं पीउ पंहिंजे न्याणीअ खे मानी खाराइण लॻा, गिरहड़ो बि वात में विझनि, अखिड़ियुनि मां लुड़क बि लड़नि। न्याणी पुछे थी अम्मा जी मुझी बचड़ी, अम्मा तू मानी त रोज खाराईंदिया, कचहरी भी कंदिया, मगर मुझी अम्मा अजो राज को निरालो वा, मानी भी खाराए रहिया त लुड़क भी लाड़े रहिया। मुड़स के इशारो थी दे त तू बुधा। न्याणीअ ॾिठो त बाबे के थी चवे, पक समझी वई त को राज आ, ओ मुंहिंजा बाबा जानी। न्याणी जॾहिं बि सॾींदी आहे प्यार में सॾींदी आहे। मुसलमानो न्याणीअ जो कदर कयो, न्याणीअ जी इज्जत कयो, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत ज़िंदह थी वेंदी। अल्लाह ताला पुटड़न के भी सलामत रखे। बनी कंहिंजी आहे पुटन जी, ही कंहिंजो आहे पुटन जो, ही कंहिंजो आहे पुटन जो। कॾहिं कॾहिं का शइ न्याणीअ जे नाले बि करे छॾियो ऐं पोइ आज़माए ॾिसो। वेठो हूंदे घर में पुट चवंदो आयो महिमान, अदाई ओता कंहिंजी आहे, मुंहिंजी आहे। गाॾी कंहिंजी आहे, मुंहिंजी आहे। बाबो भले घर वेठो हुजे, ईअं कोन चवंदो त बाबे जी आहे, मुंहिंजी आहे, हीअ बि मुंहिंजी आहे, हीअ बि मुंहिंजी आहे। पर उहा न्याणी जंहिंखे तो मुंहिंजा दोस्त ॾाजे में रुगी हिकिड़ी नंढड़ी गाबड़ी ॾिनी हुजे, नंढड़ी गाबड़ी या बकरीअ जो फर ॾिनो हुजे, उन मां वधी बकरियूं थियूं हुजनि, 30 सालनि खां पोइ बि को पुछेसि त ओ अधी सूमल या अधी मूमल ॾे ख़बर, इहा बकरी कंहिंजी आहे या इहा ढगड़ी कंहिंजी आहे, त नेसाहो हणी चवंदी हीअ मुंहिंजे अबाणनि जी आहे, ये मुझे अबाणन जी निशानी आहे, ये मुझे बाबा साईं जी निशानी आहे, ये मुझे जीजल अम्मड़ जी निशानी आहे। दोस्त इहो सच आहे या न? इन सबाझड़ी न्याणीअ सां प्यार कर, मुंहिंजो रब तुंहिंजो बेड़ो पार करे छॾे। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सॾु कई मुंहिंजा दिल बर बाबा जानी जी मुझी बचड़ी बाबा गाल कहिड़ी आहे। अम्मा तव्हां के इशारो थी दे, तव्हां अम्मड़ के इशारो था ॾियो, बचड़ी बि गाल कोने, तुंहिंजो हाल असांजे आॾो आहे। तूं ये हिकिड़ी जगह ते पई आहे, न्याणी बि असांजी हिकिड़ी आहे। अॼु असांजे घर में हिकु ॾाढो सुहिणो महिमान आयो आहे, जंहिंजी उम्र 10 साल आहे, हेॾो नेकोकार आहे, हेॾो परहेज़गार आहे। दिल थी चवे जे तूं इजाज़त ॾी असां उन खे वठी अचूं
उन खां तुंहिंजे लाइ दुआ घुरायूं या तोखे खणी हलूं तू हली उनखे रोई चओ त मुंहिंजे लाइ दुआ घुर मन नौजवान खुदा ऐं मुस्तफ़ा जो महबूब बानो दुआ घुरे मुझे मदीने जे मीर जो फरमाना त दुआ तकदीर उनखे बदलाए छॾींदी आहे। उन्हणीअ जवाब ॾिनो अम्मा जी बचड़ी ओ मुझा दिल बर बाबा जी मुझी बचड़ी तव्हां ॻाल्हि कई बस हाणे तव्हां हलिया वञो मां ॼाणा त मुंहिंजो रब ॼाणे। अब्बो ऐं अम्मा हलिया वया जीअं वया उन न्याणीअ ज़ारो कतार रोअण शुरू कयो पंहिंजे करीम रब खे सॾण शुरू कयो ओ मुझा करीम रब ओ मुझा सुना करीम रब अज तुझे दरबार में वास्तो व सुने महबूब मदीने वारे मीर जो ओ मुझा मौला अज जेको नेक साले पंहिंजे महबूब जो गुलाम असांजे अंगण ते कयो थई मेहमान ओ मुझा मौला उन जे इबादत जो वास्तो थे अगर तुझो महबूब बानणो आ त उन जे इबादतुन जे सदके मुखे मौला मुझे जिस्म जी सलामती अता फरमा। देर आए न्याणी रोंदे रोंदे अख लगी आ ॾिसे थी त नौजवान आयो वा अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरी मुखे चवे थो ओ अल्लाह जी बानी उथी छो वेठिया उथी पई उथे ॾिसे त टंगूं टंगुन जहिड़ियूं सिधो अचे अमड़ जो दरड़ो खड़काए माउ महसूस कयो त शायद मेहमान वञी रहियो आहे पीउ महसूस कयो शायद मेहमान वञी रहियो आहे छोकिरो वञी रहियो आहे रात वधी पई आहे दरड़ो खोलण वक़्तु पुॼे थी केरा जवाब थी ॾे अम्मा मां तुंहिंजी न्याणी हां। माँ का दाह निकरी वई पीउ का दाह निकरी वई त मुझी न्याणी माज़ूर जेका खटता न पई उथी सके हिय जो दर के खोलीन ॾिसन त न रुगी सलामत थी वई आ पर मुझे करीम रब हुन के चोॾीअ जे चंड जड़ी सूह बि अता करे छॾी आ। उन न्याणीअ खे वठी ढोड़ंदा अचनि था पक थी वई त न मेहमान जे अचण जी बरकत अचनि त कमरो खुलियो पियो आहे हंधु सखणो पियो आहे हेतिरी चुटकड़ी पन्ने जी लिखी पई आहे जंहिंते लिखियो पियो आहे मुआफ़ कजो जो तव्हां खां मोकिलाए कोन सघियो हां इन करे हलियो थो वञा जो मुंहिंजी हक़ीक़त तव्हां जे आॾो ज़ाहिर थी वई आहे मां पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण को नथो चाहियां। ओ मुझा दोस्तो ओ मुसलमान भाइरो मुझो रब एडो बेनियाज़ आ करीम रब एडो मेहरबान आ जो कदे कहे मासूम जे सदके कंहिंजी जिंदगी मिली वेंदी आ कंहिंजे दुआ जे सदके मुझो अल्लाह राज़ी थींदो आ त बेड़ो पार थी वेंदो आ। ओ अजीज़ा ने मन मुसलमानो ही जे कदे ही महफिलूं जेके यारी शरीफ जे निस्बत वारी हुजे कुरान करीम जे निस्बत वारी हुजे मदीने वारे मीर जे शान जे निस्बत वारी हुजे महफिल जेका बि हुजे लेकिन फर्क सिर्फ इहो आहे गुल होवे त खुशबू करे बगैर खुशबू दे गुल केहा यार होवे वफादार होवे बिना वफा दे यार केहा दीन दी महफिल होवे त कलब दी कट लहे वरना दिल दे महफिल दा फायदा ही केहा दीन जी महफिल हुजे तो उन महफिल के प्यार में सजायो अचो तॾहिं बि इश्क में वेहो तॾहिं बि इश्क में प्यार जूं ॻाल्हियूं कयो प्यार जूं ॻाल्हियूं ॿुधो खुदा जो कसम खणी थो चवां मुझे मदीने जे मीर फरमायो मंबकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊदल लबन फिज़्ज़र कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे मदीने जे ताजदार फरमायो ओ मुझा दोस्तो अजीजो जॾहिं कहीं भी शख्स जे अखिड़न मां खौफे खुदा में हिकड़ो लुड़क भी लड़ंदो आ रुगी पिंपणी बि आली थींदी आ हर्रमहुल्लाहु अलन्नार उन पिंपणीअ जे मथां अल्लाह जहन्नम जी बाहि हराम करे छॾी
रुगी पिंपिणी आली थे खुदा जे खौफ में अल्लाह उन जे मथा जहन्नम जी बाय के हराम करे छदींदो आ। मुझे आका फरमायो जने क़यामत जो दिहाड़ो थींदो हुक्म थींदो हे गुनाहगारा जहन्नम में वने वा पिंपिणी अर्ज कंदी मौला मां जो आली थी हुयस हुक्म थींदो ने पिंपिणी के जन्नत में। पिंपिणी चौंदी मौला मां अख में मौजूद हां अख के जन्नत में। अख चौंदी मौला मां चेहरे में मौजूद हां चेहरो जन्नत में। चेहरो चौंदो मौला मां जिस्म में मौजूद हां। मुझो रब फरमाइंदे ने फकीर के जन्नत में मोकले छड़ियो। रहमत खुदाबंदी बहाना में जोयत अल्लाह जी रहमत मुसलमानो रुगी नंढड़ो नंढड़ो बहानो गोलींदी आ। खुदा जे आडो कंहिंजे मुंहिंजा दोस्त इबादतुनि जी परवाह नाहे। मुझे अल्लाह के तुझे असांजे खैर खैरातुनि जी परवाह नाहे। मुझे अल्लाह के तुझे असांजे रियाज़तुनि जी परवाह नाहे। मुझे अल्लाह के कंहिंजी बि परवाह नाहे। अल्लाहु समद मुझो खुदा बेनियाज मुझो अल्लाह बेनियाज। लेकिन तारीख गवाह हुआ कुरान करीम गवाह हुआ रसूलुल्लाह जी जात गवाह हुआ। आखिरी जुमलो पे चवा मुझा दोस्तो अजीजो तवज्जह कर तो जो घणो टाइम वठी वियुस। अल्लाह जो नबी भी गवाह हुआ अल्लाह जो कुरान भी गवाह हुआ दुनिया जी तारीख भी गवाह हुआ। तो मुझे अल्लाह जी जात के निस्बत ॾाढी प्यारी हुंदी है। हेडो सारो जवान थुल्हो मोटो उन ओबासी ॾेई वरती नालो नथो वठां छो त मूवी वारो वीचारो बि मोहब्बत में वेही रहियो शाबस हुजेसि। मां अॻे चयोमां थोरो ॿियनि जी भरत हमरा ओबासी धोबासी त न ॾियनि पर हो वीचारो थकिजी पियो आहे सॼो ॾींहुं हूंदो किथे प्रोग्राम में हुन फ़क़ीर खे बि मज़ो अची वियो। ईंदो मज़ो मुंहिंजा दोस्तो छो त जॾहिं न गर्मीअ मां माण्हू थधिकार में ईंदो आहे त सुकून मिली वेंदो। गर्मीअ मां माण्हू थधिकार में ईंदो आहे त सुकून मिली वेंदो आहे। यादि रखो हीअ ज़िक्र वारी महफ़िल मुझे मुस्तफ़ा करीम जे दुरूद वारी महफ़िल पीरन जे पीर मुहियद्दीन मीर दिलबर दस्तगीर जे यारीअ जे निस्बत वारी महफ़िल। हीअ महफ़िल सुकून वारी आहे रहमत वारी आहे बरकत वारी आहे। तॾहिं त मज़ड़ो अचे वियो आहे। तव्हांखे अंदाज़ो आहे त तव्हांखे 1.5 कलाक गुज़री वियो आहे ख़बर बि कान पई आहे। कंहिंखे अंदाज़ो आहे 1.5 कलाक गुज़री वियो मगर ख़बर कान पई। छो कान पई? जिस्म असांजो हिते हुयो पर असांजी दिलि पंहिंजे यार जे दरबार में। यो सच आहे या न मुझा दोस्तो? ऐं यादि रखो कंहिं बि उलमा आलिम दीन खां पुछो त अगर हिकड़ी घड़ी भी अहिड़ी मिली वञे ज़िंदगीअ में हिकड़ी घड़ी 5 मिंट अहिड़ा मिली वञनि ज़िंदगीअ में जेके 5 मिंट तू ही तू हुजे छा हुजे तू ही तू हुजे। इन दिल जो कनेक्शन पंहिंजे करीम रब जे ज़ात सां मिली वञे त उहे 5 मिंट भी मुंहिंजा दोस्त तुंहिंजे ज़िंदगीअ जे गुनाहनि खे धोइण जे लाइ काफ़ी है। त पोइ अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे ज़िंदगीअ में अहिड़ी महफ़िल बि नसीब फरमाए जंहिंमें 1.5 कलाक सुकून सां वेही रहियासीं। हे खुदा जो करम नाहे? जवाब ॾियो। हे खुदा जो करम नाहे? हे खुदा जी मेहरबानी नाहे? हे मुझे मुस्तफ़ा करीम जी निगाह नाहे? छो जे उहा निगाह न हुजे हा त हिते कीअं वेठा हुजऊं। त मुंहिंजा दोस्तो तव्हांखे मुबारक आहे अहिड़ियूं महफ़िलियूं करण ते अहिड़ियूं महफ़िलियूं मुनाक़िद करण ते। पर हिकिड़ो जुमिलो वरी चवंदुमि त यादि रखो मुंहिंजी दिलि चवे थी मां तव्हांखे चवां थो जॾहिं बि महफ़िल करायो त मुक़रर खे एतिरो अर्ज़ ज़रूर कजो जेको बि मुक़रर हुजे त सुहिणा प्यार जूं ॻाल्हियूं छा कर प्यार जूं ॻाल्हियूं कर हुन जी पचार न कर। छा वञे अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने। दोस्तों याद रखो मुझे रब जी मर्जी आहे। अदा फलाणे के 50 एकड़ बनी आहे अदा रब जी मर्जी आहे। अदा फलाणे के 100 एकड़ बनी आहे अदा मुझे रब जी मर्जी आहे। अदा फलाणो सफ़ा सुञो आहे अदा पंहिंजे नसीब के चए मुझे रब जी मर्जी आहे। दोस्तों इहा दुनिया जी मिल्कियत जे रब जी मर्जी आहे त हीअ ईमान जी मिल्कियत भी मुझे रब जी मर्जी आहे न।
जेके जेतरी अता फरमाए या उन मुझे करीम रब जी मेहरबानी आ, उन मुझे करीम रब जी मर्जी आ। शुक्र कर मुझा दोस्त अजीज जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तोखे असां के औलिया अल्लाह जी निस्बत अता फरमाया। गाल मता रहजी वने, गाल के रहाण नथो चाहियां। केड़ी गाल पे कयम मुखे याद आ, तहां बुधाइंदो त केड़ी गाल पे कयम बुधाइंदो दोस्तों, इए न कयो न। ओ मुझा दोस्त छोकरे वाली गाल कल पूरी थी वई। मां गाल पे कई त मुझे खुदा के निस्बत ॾाढी वणंदी आ। हेॾो फ़कीर कंहिं दाह कई, मुझे अल्लाह के निस्बत ॾाढी वणंदी आ। हाणे नंढड़ो मिसाल थो ॾियां, मिसाल नंढड़ो पर ॾियां पहिरीं क़ुरान मां थो। छामा तो मिसाल दिया कुरान करीम मां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पांजे नूरानी मलाइकन के फरमायो। कह के फरमायो? नूरानी मलाइकन के फरमायो। मलाइक नूर जी पैदाशन, उन्होंने मलाइकन के मुझे रब फरमायो व कल्बुहुम बासितुन ज़िराइहि बिल वसी। कुरान जी आयत पढ़ियम मगर माना समझण वारा समझा, लेकिन तवा साधड़न मुजड़न फकीरन के तो बुधाया त रब कुरान करीम जे आयत में छा फरमायो। अल्लाह पांजे मलाइकन के हुक्म करायो, ओ मलाइको जियो साजा करीम रब वञो व्या काडे वञो मौला मुझे प्यारे नबी ईसा अलैहिस्सलाम जा ओहे आशिक जेके कहफ नाले असहाबे कहफ नाले हल उहे त उन जा आशिक हल, मगर उन्हनि जे उन गार जे दर ते हिकिड़ो कुतड़ो भी सुतो पियो आ। जॾहिं रब उन्हनि के हुकुम कयो मुझे नबी जे आशिकन जा वञी पासा उथलाए चो 300 साल सुता रहा। पासा उथलाया, हुकुम थियो ॾियो ख़बर सभिनी जा। हा मौला सभिनी जा, वरी वञो 1 2 3 4 5 6 मौला सभिनी जा, वरी वञो, वरी विया मोटी आया मौला सभिनी जा। हुकुम थियो ॿुधायो उन्हनि जे दरड़े ते उन्हनि जो साथी हिकिड़ो कुतड़ो भी टंगू टेड़ियो सुतो पियो आ। ॿुधायो उन जो पासो उथलायो थव या कोन उथलायो थव? केर कुत्तो, केर दोस्तों गाला गाला केर कुतड़ो तो असां जे नज़र में त वीचारो इए हुंदो आ, लेकिन अल्लाह जे नबी जे आशिकन सां हिक कुत्ते जी निस्बता मुझो करीम रब पाजे सुने कुरान करीम में उन कुतड़े जो भी बार बार जिक्र फरमाइंदो आ। निस्बत प्यारी आ। वरी अचो मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अल्लाह के छा प्यारी आ। चो छा प्यारी आ? मुझे आका जे दरबार में अचो। मुझे आका जे दरबार में पहुंचंदासी त ख़बर पवंदी जे जो नालो अब्दुर रहमान सहाबिया। नालो छा है? गला गला माना छाती रहमान जो बानो, बानो त रहमान जो आ। अज बिल्लिन जो वलर पोयां लायूं थो अचे, बिल्लिन जो वलर पोयां लायूं थो अचे। मक्के वारन के खबर आ अब्दुर रहमान, मदीने वारन के खबर आ अब्दुर रहमान, मुझे आका के खबर आ हिन जो नालो अब्दुर रहमान। अज मुझो मदीने जो मीर सर तो करे या अबू हुरैरा ओ बिलन वारा तालुना हेडे हलिया। अबू हुरैरा अची वयो आ, अब्दुर रहमान अची वयो आ। आका मुर्कन था खुश थियान जेडी मल अब्दुर रहमान उतों दरबारे मुस्तफा मां निकतो। दोस्त सहाबी सद कयो या अब्दुर रहमान, जवाब न थो दे। पे सद कयो या अब्दुर रहमान, जवाब न थो दे। कहे कुलियत रखो या अब्दुर रहमान, जवाब ॾियण लगो ऐन अब्दुर रहमान,
थे या अब्दुर्रहमान। दोस्तन सहाबा चयो अंत अब्दुर्रहमान, तू जो अब्दुर्रहमान चए थो ला अना अब्दुर्रहमान अना अबू हुरैरा, अना अबू हुरैरा मां अब्दुर्रहमान नहा मां त अबू हुरैरा। अब्दुर्रहमान मुझो अमड़ नालो रखियो, अबू हुरैरा मुझे महबूब मुस्तफा नालो रखियो आ। सहाबा जे इश्क दे निहारियो, सहाबा जे मोहब्बत दे निहारियो। मुझे महबूब चे ओ मिलने वारा त चई मुके अब्दुर्रहमान नालो अमड़ जो त कबूला, पर तेस ताईं जेस ताईं मुझे आका नालो न रखियो। हाणे क़यामत ताईं अब्दुर्रहमान न पर अबू हुरैरा जे नाले सां सॾियो वञा। उन दिल में गाल कबूल कई, खुदा भी उन जी दुआ कबूल कई, मुझे मुस्तफा भी राजी थियो। अजो हदीस पढ़ंदो आ काल काल अबू हुरैरा, अबू हुरैरा, अबू हुरैरा बिलिन वारे लखे हदीसूं उन अबू हुरैरा जे नाले सां अर्ज पे कयम तो खुदा के भी निस्बत प्यारी आ, मुझे मुस्तफा जे गुलामन के भी निस्बत प्यारी आ। वरी औलिया अल्लाह दे निहार, भला तू असा इंतहाई गुनाहगार आहियूं, भला मूं जड़े किनड़े कोजड़े के इज्जत छो ॾिनी थव। साईं कारी सिकंदर अली साहब आयो, उनखे हेठों मुसल्लो ॾिनोसीं, विहाणो ॾिनोसीं, छो ॾिनोसीं? निस्बत आ कंहिं निस्बत वारे सां। अल्लाह जे कंहिं भी कामिल वलीअ जो को गुलाम ईंदो आ या संदन जो को बचड़ो ईंदो आ त छा चवंदा हूं, यार फलाणे साईं जो बचड़ो अची वियो आ, साईं आशिक अली शाह जीलानी जो पुटड़ो अची वियो आ, अदा इज्जत ॾियो जो सैयद सादात अची वियो आ, साईं सुहिणो शमसदीन साईं करूंडीअ वारे जो बचड़ो सैयद ज़ियाउल्लाह शाह जीलानी अची वियो आ, साईं खे इज्जत ॾियो। साईं मशहूरन वारे साईं जो बचड़ो साईं मंज़ूर साईं अची वियो आ, उनखे इज्जत ॾियो। साईं सजण साईं जो गुलाम फकीर आशिक आयो आ, इनखे इज्जत ॾियो। यानी तू असां गुनहगार सही, पर तू असां भी निस्बत के इज्जत जरूर ॾींदा हूं। छो जो इहो तरीक़ो खुदा के भी वणियो आ, महबूब मुस्तफा के भी वणियो आ, ऐं मुझे महबूब जे सहाबा के भी वणियो। तो मुझा प्यारा दोस्तों, इहा निस्बत इंशाअल्लाह ताला रंग लाइंदी, कदें भी तवा असा के दुखियो थियण कान दींदी। अल्लाह 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 जो रसूल तवा के आबाद कंदो, जिते भी हुजो खुश हुजो आबाद हुजो, लेकिन निस्बत के न छड़जो। जेकॾहिं अल्लाह वारन जी निस्बत, अल्लाह वारन जी निस्बत एतरी कमाल वारी आ त महबूब मुस्तफा जी निस्बत केडी कमाल वारी हुंदी। दोस्तों अंदाजो लगायो त पो अचो त गरजी करे पंहिंजे ज़िंदगीअ में निस्बत मुस्तफा पैदा कयूं। अल्लाह वारन ॾे वेंदा हूं, दर्स कहिड़ो ॾींदा हन, अल्लाह जो ज़िक्र कयो ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफा जे शरीयत जो इत्तिबा कयो। अल्लाह वारन जो इहो दर्स हूंदो आहे, ज़िक्र कंहिंजो अल्लाह जो कयो, शरीयत कंहिंजी महबूब मुस्तफा जी ते अमल कयो। सादड़ो सादड़ो तरीक़ो, वेही पाणी पियो, सुन्नत थी वई, मुंहिंजे महबूब जी सुन्नत थी वई। रात जो सुमण वक्त बचड़न के कलमो पढ़ाए पो सुमारियो, बचड़न के कलमो सेखारियो। मुझा दोस्त सहाबा जी सुन्नत थी वई, सहाबा कलमो पढ़ी कुरान पढ़ी पो सुमंदा हा। औलिया अल्लाह जी सुन्नत थी वे, अज भी अल्लाह जा नेक बाना रब जे कुरान जी तिलावत कंदे कंदे निंडड़ू कंदा हन। छो त मुझा दोस्त सारी रात सुबहान जागी जन याद कयो, तन जे अब्दुल लतीफ चवे मिट्टी भी लधो मान, कोड़े कन सलाम अचियो आतण उन्हनि जे चाही थो त हिन ज़ाहिरी ज़िंदगीअ खां पोइ बि तुंहिंजी क़ब्र खे भी इज़त मिले, त पोइ हिन दिलि खे यार जे हवाले कर, खुदा जो ज़िक्र कर, पंहिंजे बचड़नि खे खुदा जो ज़िक्र सेखार, खुदा जे महबूब जी शरीयत सेखार, सब्र ऐं शुक्र सेखार। छो त मुंहिंजे हसनैन करीमैन जी सुन्नत सब्र ऐं शुक्र आहे, रज़ाए खुदा में राज़ी रहणा। रात जो सभिनी बचड़नि खे ख़ासि करे लाउड ते
आवाज़ हली रहियो आहे। मां ॻोठ जे उन्हनि अमड़ियुनि भेनरुनि जे ख़िदमत में भी अर्ज़ कंदुसि, ओ अल्लाह जूं बानड़ियूं, नंढड़नि बचिड़नि खे रात जो सुम्हण वक़्तु कलमो पढ़ाइण सेखारियो। उहे बचिड़ा कॾहिं भी ख्वाब में कोन टिजंदा, उहे बचिड़ा रड़ियूं करे कोन उथंदा, पर उन्हनि बचिड़नि खे जो न कलमो बचपन में जे न घुटी मिलंदी आहे, चइबो न घुटी बचिड़े खे प्यार भी आहे, उहा बचिड़े खे घुटी भी कलमे जी विझो, ज़िक्र जी विझो। मासूम बचिड़ो आहे त ज़िक्र कंदे उनखे निंड करायो, बजाए इन जी जे जिन थो अचे, ममड़ो थो अचे, चुप थो करी या सॾु कयां फलाणे पंहिंजो ॾाढे मुड़स खे, ईअं न कयो। अल्लाह जूं बानड़ियूं उन बचिड़े जे मथां अल्लाह जे ज़िक्र जी लोली कयो, करे निंड करे छड़ी। मासूम बच्चे थे अल्लाह जे ज़िक्र जी रहमत वसायो। समझदार बच्चे के मुझे महबूब मुस्तफ़ा जो कलमो पढ़ायो। निंड मां बच्चो उथे, चो बच्चा कलमो पढ़। हिकिड़े ॾींहुं न पढ़ंदो, ऊ कंदो, ॿिए ॾींहुं टू टू कंदो। आख़िर जॾहिं इहो बचिड़ो कलमे जो आदि थियो त बा ख़ुदा यादि रखो, जॾहिं न तव्हांजो बचिड़ो राति जो कलमो पढ़ी पोइ सुतो ऐं उथण वक़्तु कलमो पढ़ी, सॼी राति तव्हांजे घर ते अल्लाह जे फ़रिश्तनि जो पहरो रहंदो। पहरो दुश्मन तहांजो वार विंगो न करे सघंदो। जंहिंजे घर जे दर ते रुगी हिकिड़ो चौकीदार या दंबूकड़ी खयो बीठो हूंदो आहे त हमरा खोंखरा वॾा हणंदो आहे। छो चई चौकीदार वफ़ादार आहे, बीठो जो आहे। अदा चौकीदार बेवफ़ा बि थी सघे थो, मगर अल्लाह जा फ़रिश्ता कॾहिं बि बेवफ़ाई कोन कंदा। दुनिया जे चौकीदारन के रखण जे बजाय रात जो सुम्हण वक्त आयतुल कुर्सी पढ़ी सजे घर ते अशद आंगुर सां इशारो करे सुम्ही पओ। यो लोही कोट आ तुझे घर के इंशाअल्लाह ताला गैर तुझे अंगण ते न लड़ी सघंदो। ईंदो त अंधो थी वेंदो। पंहिंजे बच्चन के इहा तरबियत दियो। मुंहिंजा दोस्त इहा तरबियत सिखण जे लाइ हे त सजण साईं जो अदना गुलाम आहे। तव्हां खे वरी दावत थो ॾियां, तमामु जल्द मथियो रबियुल अवल शरीफ जो महीनो आहे। 15 ऐं 16 तारीख़ रबियुल अवल जी आहे, 24-25 नवंबर जी आहे। बिल्कुलु वेझड़ो कंडियारे में मुंहिंजे महबूब हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह ताला अलैह जो सालियानो उर्स मुबारक थींदो। हिते 1000 माण्हू गॾिजी वेठा हूं त दिलनि में ज़िक्र जी मौज आई। पर जॾहिं लख ज़िक्र वारनि सां गॾु वेहंदासीं त छा था सम्झो? ए दिलियूं ज़िक्र अल्लाह जे में मौज कंदियूं या न कंदियूं? जी मुंहिंजा दोस्त अचो त गॾिजी पंहिंजे दिलनि खे ज़िक्र जी मौज करायूं, ज़िक्र जी मौज करायूं। दुनिया जी साइंस अॼु क़बूल करे चुकी आहे त जॾहिं ॿ दिलियूं हिक ॿिए जे क़रीब थींदियूं आहिनि त पहिरीं उन्हनि जे साह जो मेलाप थींदो आहे। छा जो मेलाप थींदो आहे? साह जो मेलाप थींदो आहे। बाद में उन्हनि दिलनि जो पाण में कॉन्टेक्ट थींदो आहे। जे मां मुंड में ॿुधायो त नंढड़ा दिल जा सैल कढी रखो त तव्हांखे ख़बर पवे। हिकिड़ो सैल हूंदो मरी वेंदो, पर जेकॾहिं 2-3 सैल गॾु कंदो त हिक ॿिए जे टेक ते ताक़तवर उथी पवंदा। जेकॾहिं 2-3 सैल ताक़तवर थी उथी पवंदा त हिते जॾहिं हेतिरियूं दिलियूं गॾिजी रब जो ज़िक्र कंदियूं त हे उथी पवंदियूं या न उथी पवंदियूं? पोइ ज़िक्र कयो अल्लाह 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 और न दम धनिया खा तू धार अदा रहो न दम धनिया खा तू धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुजारे अदा रहो न दम धनिया खा। है मोहब्बत नाहे रही त अज़ीज़न में सगन सोटन चाचन मामन में। है मोहब्बत नाहे रही त अज़ीज़न में है सगन सोटन चाचन मामन में।
अदा सगन सालन ऐं नकी मासातन में सगन भाइरुन ऐं नकी साहुरन में अथई मतलब जो हर को यारो अदा रहो न दम धणीअ खां अथई मतलब जो हर को यारो अदा रहो न दम धणीअ खां तू धार अदा मंझ ज़िकिर इलाही गुज़ारे अदा रहो न दम धणीअ खां। गाल मारे विधो जो त लिखियल आहे त असां न्याणियुनि जी फरमाइश हाणे न्याणियुनि जो शान अॻे ई मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हाणे जे मां नथो पूरी कयां त पोइ न्याणियूं चवंदियूं त साईं ॿुधाए त वियो पर पाण त न्याणियुनि जी ॻाल्हि खे अहमियत कोन ॾिने। हूअं कोन चवां सिधी ॻाल्हि आहे छो त मां पंहिंजे ख़ुशीअ सां चई वेठुसि पर अल्लाह जूं बानड़ियूं मुंहिंजूं न्याणियूं भेनरूं आउं तव्हांजी फरमाइश पूरी कयां थो पर हिकिड़ो शर्त मुंहिंजो बि आहे। उम्मीद आहे त मुंहिंजूं भेनरूं न्याणियूं मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त पूरो कंदियूं उहो इहो त मुंहिंजूं भेनरूं उम्मीद आहे त तव्हां हिकिड़ो वक़्तु बि निमाज़ जो सवाइ शरई उज़र जे क़ज़ा न कंदियूं सुम्हण वक़्तु अल्लाह जो ज़िक्र कंदियूं ऐं कम अज़ कम 100 दफ़ा मुंहिंजे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ी ऐं बाद में पोइ निंड कंदियूं इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त मुंहिंजूं न्याणियूं भेनरूं इहो शर्त क़बूल कंदियूं। मां कोशिश कयां थो जेकॾहिं इहा नात आहे त मां ज़रूर पढ़ां थो। तव्हां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे अदड़नि जेका फरमाइश कई सां मूं लिखियल ई कोन्हे जे उन्हनि जी लिखियल हुजे हा त ज़रूर उहा चवां हा पर जेतिरी अचे थी ओतिरी ज़रूर पहिरीं चवंदुसि। ओ जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो ॼणु खतूरीअ जाके मणगारे हलंदो जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो ॼणु खतूरीअ जाके मणगारे हलंदो जितां जितां सरकार ओ विखू वारे हलंदो ॼणु खतूरीअ जाके मणगारे हलंदो। हाणे उन न्याणियुनि जी फरमाइश त जेतिरी मूंखे आई मूं उहो पढ़ी पर उन न्याणियुनि खे ख़ुशि करण जे लाइ मां हिकिड़ी नात उन न्याणियुनि जे पंहिंजे दिलि वटां पढ़ां थो। उम्मीद आहे त उन मुंहिंजे न्याणियुनि खे बि दिलि खे पसंदि ईंदी इंशा अल्लाह ताला। कहिड़ी अॼु उॾरी वञो को
है अजो उॾरी वञो गूंज ॾाढी दिल खे थिया मूंझ हितां उॾरी वञो गूंज ॾाढी दिल खे थिया मूंझ कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है वठी अंगण ते अचांस वठी अंगण ते अचांस पंहिंजे साईं जो पुछांस वठी अंगण ते अचांस पंहिंजे दिलबर जो पुछांस कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा ऐ अल्लाह जी बानी अज कूंज खे न्यापो छो थी दी जवाब थी दे इन करे है मन के बुधा ए हरम जूं ॻाल्हियूं अल्लाह मन के बुधा ए हरम जूं ॻाल्हियूं गुंबज़े खज़ेरा जूं मिठड़ियूं ॻाल्हियूं अजो उॾरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आॾ खोयल अजो उॾरी वञो कोयल अजो उॾरी वञो कोयल मुंहिंजी दिलड़ी आॾ खोयल कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा है वठी अंगण ते अचांस पंहिंजे दिलबर जो पुछांस वठी अंगण ते अचांस मदीने जूं ॻाल्हियूं पुछांस कोई मदीने जो माण्हू किथे ॾिसी त ॿुधा छो त यादि अचनि थियूं छटनि जूं छाऊं अल्लाह अल्लाह हो मुझा मौला वरी घुमा है याद अचनि थियूं छटनि जूं छाऊं ओ सोना सिकंदर याद अचनि थियूं छटनि जूं छाऊं नबवी हरम जूं थधिड़ियूं हवाऊं खुदा जो कसम मदीनो पाक खुदा ताके नसीब करे जहीं भी पासे का अन्या माण्हू रुगी छटन जे हेठों ईंदो आ अंदरों हरम में एड़ी थधी हवा लगंदी आ खुदा जी जात थी जाने अन्या माण्हू हरम में दाखिली कोन थींदो आ अन्या हरम जे दर खां पोइते हूंदो टिनी हरम जे दरमियान में सा लेकिन जेके विया हन उन्हनि खे कसम भराए पुछो त मदीने वारे मीर जे हरम मां अन्या छटन खां माण्हू अॻिते टपंदो आ त हरम मां एड़ी थधी हवा लगंदी आ पोयां माण्हू जबलनि जे गर्मीअ में ईंदो आ उतां हरम जे थधड़ी हवा जीअं जो लगंदी आ थधो साह निकरंदो आ ॼण माण्हू जन्नत जे हूरुनि जे विच में पहुचे मुझो अल्लाह शल हर आशिक खे हर मदीने वारे जे गुलाम खे मदीने वारे घोट जे उन छटड़न जो दीदार नसीब फरमाए छो त हर मानू मुझा दोस्त को अमीर आ को गरीब आ पर पो भी पंहिंजे पान के चवे मायूस न थी दिले दर्द भरी ॾींहुं मदीने हलंदासी
है मायूस न थी दिले दर्द भरी, मायूस न थी दिले दर्द भरी, कॾहिं मदीने हलंदासी, कॾहिं पंहिंजी बि पवंदी वागवरी, मोहम्मद यूनुस कॾहिं पंहिंजी बि पवंदी वरी वागवरी, उन ॾींहुं मदीने हलंदासी। साईं न छॾियो ग़ुलामनि खे, रुगो छॾ न यकीन जे दामन खे। ए यूनुस लखापति आहे जान ॻोठ जो, ॿुधायो करोड़पति हई, लखापति हई, ग़रीब आहे पर दिल रोई दाह कई। मदीने वारे चयो त जेको रोंदो आहे मुंहिंजो अंगण ज़रूर ॾिसंदो। हे फ़कीर ॾिसी आए न, इहे मुंहिंजा दोस्त, पक्को यकीन रख, लुड़क लाड़े यार खे सॾड़ो करे त ॾिस। साईं न छॾियो ग़ुलामनि खे, रुगो छॾ न यकीन जे दामन खे, वींदा तवकल वारा पार तरी, वींदा तवकल वारा पार तरी, पक समझो मदीने हलंदासी, कर यकीन मदीने हलंदासी, हिक ॾींहुं पंहिंजी बि पवंदी सुहिणा वागवरी, उन ॾींहुं मदीने चो दुनिया ॾिसंदी मदीने। खोड़ पाण जहिड़ा मिसकीन हुया, वॾी दौलत वारा कीन हुया, तन खे बि मिली वई खुश ख़बरी, तन खे बि मिली वई। साईं सिकंदर ॿुधाईंदो आहे, साईं मदीने थो वञा, फ़कीर पैसा किथां ॾे, चइसि इहो ई त मसो आहे, भई कंहिं अचे चयो फ़कीर वञ मदीने। इएं घुर थींदी आहे, इएं सॾु थींदो आहे, तन खे बि मिली वई खुश ख़बरी, हिक ॾींहुं मदीने दिल खोले चओ दुनिया ॾिसंदी मदीने, वींदासी दुनिया ॾिसंदी मदीने हलंदासी। ज़रा देर में खैरा ख्याल न कर, कंहिंखे वॾेरो ॾिसी कॾहिं सुवाल न कर। मता चवी त ही रहे सा अमीरा, चवांस तो टिकट न वॾेरो पाण वियो आहे जो तोखे मोकिलींदो, घुर उतां जिथां को खाली न मोटी। जरा देर में खैरा ख्याल न कर, कंहिंखे सणबो ॾिसी कॾहिं सुवाल न कर। दीदार जी खुलंदी, दीदार जी खुलंदी, मोहम्मद ईसा नेठ दरी, दीदार जी खुलंदी नेठ दरी, दुनिया ॾिसंदी मदीने, चो दुनिया ॾिसंदी मदीने, नारा हणदा मदीने वींदासी, या रसूल अल्लाह चवंदा मदीने, यारियूं कंदा मदीने वींदासी, मीलाद कंदा मदीने हलंदासी, नगर न्याज़ कंदा मदीने हलंदासी। मायूस न थी दिल दर्द भरी, ॾींहुं मदीने हलंदासी। ॾाढा सियाणा हो, चरे खे छेड़े छॾियो,
11 रात जा करे छडेव अल्लाह ताला ये सुणी मोहब्बत वारी महफिल जिंदगी मुंह लिखराए थोड़ी वरती आ मुखे भी इनन घड़िन जो आसरो आ इंशाअल्लाह ताला फरमाशू थींदियूं वेंदियूं रात गुज़रंदी वेंदी पर हिन वीचारे घणन हंध चयो आ हिकड़ो मिंट ॿुधाईंदो सिर्फ हिकड़ो मिंट सिर्फ छो त हिन वीचारे घणन हंध चयो आ पर हाणे जे मां पंहिंजे मुर्शिद सजण साईं जी मनक़बत पढ़ा ऐं महबूब सुभानी जी जेकॾहिं मां मनक़बत न पढ़ा त ॻाल्हि ठहंदी कोन पहिरीं पीरन जे पीर जी पहिरीं पीरन जे पीर जी पो भले 2 मिंट ही सही दादुले दस्तगीर जी पर हिकड़ो शर्त सभिनी खे को बि पैसा घोरण ला मथे न उथे ये शर्त कबूल कयो कबूला इंशाअल्लाह ताला हाणे ॿुधो गौसे आज़म जा मुरीद तू न गम कंदो